नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त खंबी गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी जे लाइ कराची खां निकितल सिंध सभा जे काफ़िले ते उबाड़ो पुलिस पारां नियाणियुनि ऐं अॻवाननि ते तशद्दुद करे गिरफ़्तार करण वारे अमल ख़िलाफ़ मूमल जी माड़ी जी सिविल सोसाइटी पारां एहतजाज शाह ख़ालिद मेहराण सिंधी लियाकत बोज़दार ॿियनि जी अॻवानी में भिटाई चौक ते एहतजाज मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई है। इन मौक़े ते सिविल सोसाइटी जे अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सभा जे काफ़िले ते थियल तशद्दुद ऐं गिरफ़्तारियुनि वारे अमल जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि चयो त पुरअमन काफ़िले ते पुलिस दहशतगर्दी कंहिं जे इशारे कई है। हिन चयो त सिंध जे नियाणियुनि ते थियल तशद्दुद ते सिंध जो हर बाज़मीर फ़र्द सरापा एहतजाज बणियल है। इन मौक़े ते सिविल सोसाइटी जे अॻवान चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सिंध सरकार IG सिंध खे अपील कई त सिंध जे नियाणियुनि ऐं अॻवाननि ते थियल तशद्दुद ऐं गिरफ़्तारी जो नोटिस वठी ओबाड़ो पुलिस ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। सिंधी अदबी संगत शाख बुखारा बेरड़ी ऐं सिंधी अदबी संगत शाख माथिलो मूमल जी माड़ी पर तरफ़ां हितां जा जेके अदीब आहिनि, सान्या हवंदा आहिनि, समाजी कारकुन आहिनि, असां एहतजाज कयूं था पिया। असांजे सिंध जी नियाणियुनि जी जेकी उबाड़े में तज़लील कई वई आहे, उन्हनि ते जेको तशद्दुद कयो वियो आहे, उन तशद्दुद जे ख़िलाफ़ असां हितां जा जेके अदीब शाइर सुघड़ उहे कठा थिया आहियूं ऐं इन प्लेटफॉर्म तां असां इहो ॿुधाइणु चाहियूं था त असां मुल्क ठाहींदड़ जेको आहे क़ौम आहियूं। असांजी सिंधी क़ौम हिन मुल्क खे ठाहियो आहे, हिन क़ौम खे ठाहियो आहे। अॼु बि असांजी जेकी पाकिस्तान जी जेकी GDP आहे, उनमें सिंध जी जेको हिसो आहे उहो सभ खां वधीक आहे। पर इहो ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे जो सिंध सां जेके बेवाजिबियूं ऐं नाइंसाफ़ियूं जेके आहिनि उहे हिन जदीद दौर में माज़ी जे मुक़ाबले में अञा वधीक नवनि तरीक़नि सां जेके जारी ऐं सारी आहिनि। ऐं जेको खंभियल जेके आहिनि कारकुन सिंध जा जेके समाजी कारकुन आहिनि, उन्हनि जे हवाले सां जेको सिंध सभा तरफ़ां एहतजाज कयो पियो वियो ऐं इस्लामाबाद जेको काफ़िलो वियो पियो, पुरअमन काफ़िलो, हथे ख़ाली काफ़िलो, उन्हनि ते घोटकी पुलिस जे जेको बदमस्त ऐं जेके आहिनि महा करप्ट जेको आहे अहलकारनि जेको SHO उबाड़ो आहे, उन जेको तशद्दुद करे उनखे गिरफ़्तार कयो आहे ऐं उनखे जेको असां उनजी जेको आहे उनजे ख़िलाफ़ उन ते सख़्त तशद्दुद जे ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।